अदी हिता निकरण जी का त वाट हूंदी। भेण हितां निकरंदी है न त मारी वेंदी है। अदी छा तू पंहिंजे पाण खे हिते जिंदा महसूस करी पई? भेण मां तुझो थी सोचां, मां तोखे वधीक सूरन में नथी ॾिसण चाहियां। इन खां वधीक सूर नाहे नचणो। मां हितां ॿाहिरि निकरण थी चाहियां। ज़िंदगी जा जेके 4 सिजन न तोखे ऐं मूंखे हिते गुज़ारणा पवंदा। कैदी असांजो मुक़द्दर आहे। हाणे मां पंहिंजो मुक़द्दर पाण लिखंदसि। अदी बग़ैर जे सज़ा काटण ॾाढी ॾुखी हूंदी। असांखे हितां निकरण जे लाइ हर हाल में कोशिश करणी पवंदी। हितां असांखे सजावल खानी कढी सघे थो। अदी हुन धोखेबाज़ जो नालो न वठ जे पंहिंजो मक़सद हासिल करण जे लाइ असांखे हिन आड़ा में उछलायो। मूंखे इहो त ॿुधाए तूं छा करण वारी आहीं? मां मर्दन जे खिलाफ मर्दन खे ही इस्तेमाल कंदसि ऐं इने जे लाइ मूंखे हिकु मज़बूत मर्द जो सहारो घुरिजे। इहो ख़तरनाक कमु आहे। मां तोखे इन में न पवण ॾींदसि। अदी जे नैना मथां ज़ुल्म कयो, असां मथां ज़ुल्म कयो, छा तूं उन्हनि खां पलान नथी वठण चाहीं? जेकॾहिं तूं उन्हनि मर्दनि खां पलान वठण चाहीं थी त तोखे मुंहिंजो साथ हर हाल में ॾियणो पवंदो। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।